सकरन मामा के ख़बर ॾींदा हलूं। काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध के मशहूर बुज़ुर्ग सैयद असगर अली शाह अल महरूब सखी में ॾातार जी 752 सालियाने उर्स मुबारक जूं 3 ॾींहनि वारियूं सरकारी तकरीबूं संदसि आख़िरी आरामगाह जाम साहिब शहर में शुरू थी वयूं, जंहिंजो इब्तिदा कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहम्मद सजाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद, एडमिनिस्ट्रेटर औकाफ अरशद अली समो, दरगाह के गादी नशीन फ़कीर नवीद हुसैन विस्तड़ो ऐं मैनेजर औकाफ अहमद अली बिरोही दरगाह ते चादर चाढ़े कई। उन मौक़े ते मुल्क तोड़े सिंध जे सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं, जॾहिं त अॻूणे नाज़िम अली असगर रिंद पारां दरगाह शरीफ़ ते सिंध जे कुंड कुर्श समेत परे परे खां ईंदड़ ज़ाइरीन औरतुनि तोड़े मर्दनि लाइ लंगर जो एहतमाम कियो वियो। उन मौक़े ते मथियनि आफ़ीसरनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त ओलियाउनि ऐं बुज़ुर्गनि जूं दरगाहूं अमुन ऐं भाईचारे जूं दरसगाहूं आहिनि। सिंध में अमुन ऐं भाईचारे जी फ़िज़ा क़ाइमु रखण में ओलियान किरामनि जो वॾो किरदारु आहे। उन्हनि चयो त सखी ॼाम ॾातार जे दरगाह ते हाज़िरी भरे दिली सुकून मिलियो आहे। बुज़ुर्गनि जे ॼारनि खे भरपूर तरीक़े सां मल्हाए संदन ॾिनल दर्स खे आम करण जी ज़रूरत आहे, जीअं मुआशरे मां नफ़रतुनि जो ख़ात्मो थी सघे। आख़िर में कमिश्नर सैयद मोहम्मद सजाद हैदर ऐं डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद पारां मेला ग्राउंड में तैलीम, सेहत, लाइव स्टॉक, सोशल वेलफेयर ऐं ज़राअत खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि ऐं निजी तंज़ीमनि पारां लॻायल नुमाइशी स्टाइलन ऐं मेडिकल कैंपनि जो पिणु मुआइनो कयो वियो। मेहर रिपोर्ट मीडिया सुमरो मेहर में सिपको अमलदारनि जी नाजाइज़ हथरादू लोड शेडिंग ऐं गैर कानूनी ॾंड हणण ख़िलाफ़ राइस मिल्स एसोसिएशन के सदर नियाज़ अली बोडो जी सदारत में इजलास थी गुज़रियो। इजलास में तालके मेहर जे समूरनि कारखानेदार मालिकनि ऐं राइस मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते राइस मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि चयो त मेहर तालके में वावड़ा अमलदारनि ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मेहर शहर जे समूरनि फीडरनि समेत इंडस्ट्री फीडर, VIP फीडर, ओल्ड बिटो फीडर, काज़ी आरिफ फीडर, बिट सिराई ऐं साम्हूं फीडरनि ते गैर कानूनी तौर कारखाननि जी बिजली कटे फीडर बंदि कया विया आहिनि ऐं गैर कानूनी तौर बिजली बिलनि में ॾंड हया वञनि पिया, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इजलास में राइस मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि ऐं कारखानेदारनि पारां फ़ैसिलो कयो वियो त अगरि समूरनि फीडरनि जी बिजली बहाल न कई वई त मेहर तालके जे समूरनि कारखानेदारनि जा मालिक बिजली बिल न पियारिया वेंदा ऐं वावड़ा अमलो पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। इजलास में अब्दुल मजीद महसर, नानक राम अरबेलो महसर, सिकंदर महसर, मुमताज़ बुढ़ो, असगर झांवरी, काज़ी मोहम्मद आरिफ समेत ॿियनि कारखानेदारनि ऐं राइस मिल्स अॻवाननि शिरकत कई। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर में दारुल फलाह ट्रस्ट में जामिया फातिमातुल ज़हरा जी ज़ेर निगरानी 75 इज्तिमाही निकाहनि जी पुरवकार तकरीब थी गुज़री, जंहिंजो महिमान ख़ासि आलम ऐं अमल कंदड़ हज़रत मौलाना फ़हीम दीन कुरैशी उस्ताद अल हदीस जामिया फ़ारूकिया कराची जिन हुया। उन तकरीब खे जामिया मस्जिद मोहम्मद बिन कासिम सिंधी मुस्लिम सोसाइटी कराची ऐं ॿियनि आलम दीन ख़िताब कयो। उन मौक़े ते दारुल फलाह ट्रस्ट ऐं जामिया जे मोहतमम डॉक्टर मुफ्त अहमद ख़ान सहतो पंहिंजे बयान में चयो त अल्लाह साईं जे फज़ल ऐं करम सां ऐं हिननि महिरबाननि जे ताउन सां ही अमल केतिरनि ई सालनि खां जारी ऐं सारी आहे। हिन वधीक चयो त दारुल फलाह खैबर जी निगरानी में 10 मदरसनि में 2200 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणियूं इल्मु हासिल करे रहिया आहिनि, जॾहिं त ट्रस्ट खैबर पारां यतीमनि, बेवाउनि ऐं हक़ीक़ी मुस्तहिक़ माण्हुनि खे माहाना बुनियादनि ते उन्हनि सां ताउन खां अलावा इज्तिमाही कुर्बानी बि कई वञे थी। मस्जिदनि ऐं मदरसनि जो क़याम ऐं उन्हनि जो इंतज़ाम, बरसात मुतासिरनि जी इमदाद ऐं ॿियनि ख़िदमत ख़लक़ केतिरे ई वक़्त खां जारी आहे। मुफ्ती ख़ालिद महमूद दुआ घुरी हिन तक़रीब में सियासी, समाजी, मज़हबी, अदबी, साफ़ती ऐं इलाइक़े जे मौजूदीन सरदार हाजी रसूल बख्श खैबर साहब ॾिनो। वरिया सैद इरफान अली शाह, सैद जहांगीर शाह, अली नवाज़ शाह, कारी मोहम्मद अली, खोसो अब्दुल रहीम खैबर ऐं ॿियनि मौजूदीन वॾे अंग में शिरकत कई। नौशिरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तगड़ संसार पब्लिकेशन पारां सिंध साफ़ी इताद ऐं सिंधी अदबी संगत जे सहकार सां 3 ॾींहनि वारी रियायती किताबी मेले जो इफ़्तिताह थी वियो। इफ़्तिताह ज़िले चेयरमैन मोहतरम सुहेल अख्तर अब्बासी कयो। उन मौक़े ते सिंध साफ़ी इतिहाद जो ज़िले ऑर्गेनाइज़र मोहतरम मोहम्मद यूनिस राजपर, संसार पब्लिकेशंस जो CEO असलम खटियाण, काउंसलर शाहिद खानज़ादो, ज़मीर लुंड, नवीद अहमद तगड़, अनिल कुमार ऐं ॿिया मौजूद हुया। ज़िले चेयरमैन सुहेल अख्तर अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त किताबी मेला लॻाइण ऐं सक़ाफ़ती सरगर्मियूं जारी रखणु बहितरीन अमल आहे। आउं नौशरे फ़िरोज़ समेत सिंध जे अवाम खे सक़ाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ॾियां थो। हिन चयो त किताबी मेले लॻाइण सां नौजवाननि में तालीम ऐं हाकारी सरगर्मियुनि खे हथी मिलंदी। ज़िले चेयरमैन चयो त समाज अंदरि हाकारी सरगर्मियुनि खे हथी वठण लाइ संसार पब्लिकेशंस, सिंध साफ़ी इताद ऐं सिंधी अदबी संगत खे जस हुजे।
सुहेल अख्तर अब्बासी चयो त लाइब्रेरी में किताबनि जी खोड़ समेत ॿियनि मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल कयो वेंदो। ग़ुलाम मुस्तफ़ा लाइब्रेरी में हलंदड़ रियायती किताबी मेलो 21 खां 23 नवंबर 2023 ताईं जारी रहंदो। मुख़्तलिफ़ इदारनि जी बहितरीन कलेक्शन ते 30 खां 50% रियायत ॾिनी पई वञे। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे न्यूज़ सईदाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। नज़ीर अहमद सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ न्यूज़ सईदाबाद प्रेस क्लब में मीडिया जे अॻियां दाहींदे ॻोठो करम खान निज़ामानी जे रहवासी महमद शरीफ़ वलद महमद मलूक इल्ज़ाम हयो आहे त न्यूज़ सईदाबाद में ड्यूटी कंदड़ मुंहिंजी भेण ऐं लेडीज़ पुलिस एहलकार नूर बानू शीदी खे 1,04,000 रुपयनि जी रक़म ॾियण लाइ पंहिंजे ॻोठो करम खान निज़ामानीअ मां पंहिंजे मोटरसाइकिल ज़रिए न्यूज़ सईदाबाद अची रहियो हुयुसि त जॾहिं न्यूज़ सईदाबाद बाईपास लॻे ॻोठु मेवो शशर लिंके रोड वटि पहुतुसि त महिराण कार में सवार माण्हुनि मुंहिंजी मोटरसाइकिल जे अॻियां कार बीहारे हथियारनि जे ज़ोर ते हिरासान करे मूंखां थेलीअ में पयल 1,04,000 रुपया ऐं 27,000 रुपयनि जी मालियत जी क़ीमती मोबाइल फुर करे फ़रार थी विया। हुन इल्ज़ाम हयां त फ़रार थियण वक़्ते मूं जवाबदारनि खे सुञातो आहे जेकी मुंहिंजे ॻोठो करम खान निज़ामानीअ जा रहाकू हर हिकु इज़त अली कोरी माजिद उर्फ माजू ख़ासकेली ऐं उमेर ख़ासकेली आहिनि। हुन वज़ीर आला सिंध IG पुलिस सिंध SSP मटियारी खां मुतालबो कयो त फुरिजे वाक़े जी FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे रक़म ऐं मोबाइल फ़ोन वापसि ॾियारी वञे। मेहर रिपोर्ट में रियाज़ सुमरो मेहर सुई सिदरन गैस ऑफिस अॻियां मेहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जे रहवासियुनि जो गैस जे हथरादू लोड शेडिंग ऐं लॻण कनेक्शन ठाहे न ॾियण ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील मूजिब मेहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि मुसाफ़िर पीर कॉलोनी हमदम कॉलोनी बिलावल कॉलोनी जे रहवासियुनि फज़ल अली शाह अजब गुल सोलंकी वकार सोलंकी मोहम्मद यूसुफ जतोई शहजादो सोलंकी वज़ीर अली भुट्टो अब्दुल सत्तार शमन अली चांडियो रोशन अली चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहर सुई सिदरन गैस ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। उन्हनि चयो त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां मेहर गैस इंतज़ामिया वारा हथरादू लोड शेडिंग करे परेशान करे रहिया आहिनि। गैस हले बि नथो ऐं बिल अचनि था, कनेक्शन ख़राब थियल आहिनि त ठाहे नथा ॾिना वञनि। चयो वञे थो त अव्हां पैसा ॾियो त पाइप खणी अचो पोइ ख़राब थियल कनेक्शन ठाहींदासीं। असां ऑफिसनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। हिन वक़्तु मजबूर थी असां गैस ऑफिस अॻियां धरणो आयो आहे त मेहर गैस ऑफिस वारनि गेट खे ताला हणी छॾिया आहिनि। असां सुई सिदरन गैस इंतज़ामिया ऐं आला इदारनि में वेठल इंसान दोस्त ऑफिसरनि खे अपील था कयूं त असांजे एहतजाज जो नोटिस वरितो वञे। गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़तमु करे ख़राब थियल कनेक्शन ठाहे ॾिना वञनि। रिपोर्ट फ़हीम अली जटमातली वर्ल्ड चिल्ड्रन डे जे मौक़े ते पाकिस्तान बैतुल माल जे पाकिस्तान स्वीट होम में पढ़ंदड़ यतीम ऐं लावारिस स्कूली ॿारनि जे मान में तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान धर्मो बावानी शिरकत कई। उन मौक़े ते स्कूली ॿारनि तरफ़ां वर्ल्ड चिल्ड्रन डे जे हवाले सां तकरीरूं करे टेबलोस पिणु पेश कया विया। छॾे त डिप्टी कमिश्नर धर्मो भवानी असिस्टेंट डायरेक्टर सैयद अहसन अली शाह सोशल वेलफेयर जे डिप्टी डायरेक्टर नईम अहमद स्कूली ॿारनि सां गॾु केक पिणु कटियो। तकरीब खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर धर्मो भवानी चयो त पाकिस्तान स्वीट होम में रहंदड़ ऐं पढ़ंदड़ ॿारनि जी ज़हनी निशोनुमा ऐं तरबियत मां अंदाज़ो करे सघिजे थो त संदनि तालीम ऐं तरबियत बहितर तरीक़े सां थी रही आहे। अॼोको मल्हाइजंदड़ वर्ल्ड चिल्ड्रन ॾींहं जे मौक़े ते मुंहिंजो उहो ई पैगाम आहे त वालिदैन पंहिंजनि ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां सींगारनि। तक़रीब दौरान ॿारनि जो चवणो हो त काश संदनि वालिदैन अॼु ज़िंदा हुजनि हा, असांजो टैलेंट ॾिसनि हा त खैर तमामु घणी ख़ुशी थिए हा। घोट की डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो में ॿारनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट तरफ़ां डिप्टी डायरेक्टर ख़ैर मोहम्मद कलवर जी अॻवानी में क़ौमी NGOs इंटरनेशनल NGO सिविल सोसाइटी ऐं सगा घोटकी जे सदर आगा बिलावल पठान जनरल सेक्रेटरी अब्दुल रऊफ़ पारस दायो बादल वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां नज़ीर अहमद खावर डिसएबिलिटी फॉर्म ऐं ॿियनि मुख्य अॻवाननि में SEF टीम लीडर मोहम्मद हसन महर मॉनिटरिंग ऑफिसर इमदाद अली चाचड़ SPO तरफ़ां सदाम हुसैन ग़ुलाम मुर्ज़ारे ज़हूर अहमद चाचड़ रोशन तारा स्कूल जे प्रिंसिपल इरशाद अहमद लांघा ऐं ख़ुसूसी इदारनि तरफ़ां अॻवाननि शिरकत कई, जिन में ॿारनि जे हक़नि जे हवाले सां इंटरनेशनल चिल्ड्रन डे जे निस्बत सां ख़्यालनि जो इज़हार कंदे ॿारनि जे हक़नि तहफ़्फ़ुज़ तालीम ऐं सिहत जे मामलनि खे उजागर कयो वियो। उन मौक़े ते सोशल वेलफेयर ज़िले घोटकी जे डिप्टी डायरेक्टर ख़ैर मोहम्मद कलवर चयो त ॿारनि सां थींदड़ कंहिं बि ज़्यादती बाबति चाइल्ड प्रोटेक्शन सेल जे हेल्पलाइन 1121 ते अज़ल लाइ शिकायतूं करे सघजनि थियूं। घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। महमद मलूक भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकी लॻे हुसैन बेले में सैयद नवाब अली शाह जिलानी जे वालिद मरहूम सैयद भूरल शाह जिलानी अलमरूफ़ धणी ॾिनो शाह जे टीजे कुल जी दावत सरदार अली नवाज़ ख़ान घोटो
ऐं लो साहिबान जी गादी नशीन सैद जमाल शाह जिलानी जी शिरकत। उन वक्त पग जी रस्म पिणु अदा कई वई। पग रस्म में सरदार अली नवाज़ खान घोटो सैद जमाल शाह जिलानी, सरदार फयाज़ खान लुंड जाम, मुनीर अहमद खान धारेजो, अली हसन खान घोटो, अली अहमद खान घोटो राज़क ॾिनो घोटो पग खे वर ॾिना। उन मौक़े ते सैद हाकिम शाह जिलानी, सैद कायम अली शाह जिलानी, महमद ईसन घोटो, मौला बख्श खान घोटो, हाजी कमाल मीरानी ऐं केतिरनि घोटकी जे मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई ऐं मरहूम जे मग़फ़िरत लाइ दुआ पिणु कई। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे दादू मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। साहिब खान हालू जी रिपोर्ट मुताबिक़ मेड़ में सेप्को अमलदारनि जी नाजाइज़नि हथरादू लोड शेडिंग ऐं गैर क़ानूनी ॾंड हणण ख़िलाफ़ राइस मिल्स एसोसिएशन जे सदर नियाज़ अली बुरलो जी सदारत में इजलास थी गुज़रियो। इजलास में तालका मेड़ जे समूरनि कारखानेदार मालिकनि ऐं राइस मिल्स एसोसिएशन जे अॻुवाननि ने शिरकत कई। उन मौक़े ते राइस मिल्स एसोसिएशन जे अॻुवाननि चयो त मेहड़ तालके में वापडा अमलदारनि ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। मेहड़ शहर जे समूरनि फीडरनि समेत इंडस्ट्री फीडर, वीआईपी फीडर, ओल्ड बेटो फीडर, काज़ी आरिफ फीडर, बट सराई ऐं समूरनि फीडरनि ते गैर क़ानूनी तौर कारखाननि जी बिजली कटे फीडर बंदि कया विया आहिनि ऐं गैर क़ानूनी तौर बिजली जे बिलनि में ॾंड हया पिया वञनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इजलास में राइस मिल्स एसोसिएशन जे अॻुवान ऐं कारखानेदारनि पारां फ़ैसिलो कयो वियो त अगरि समूरनि फीडरनि जी बिजली बहाल न कई वई त मेहड़ तालके जे समूरनि कारखानेदारनि जा मालिक बिजली बिल न पीआरींदा ऐं वापडा अमलो पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, न त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। इजलास में अब्दुल मजीद महेसर, नानक राम अरबेलो महेसर, सिकंदर महेसर, मुमताज़ अली बुरलो, असगर जावरी, काज़ी मोहम्मद आरिफ समेत ॿियनि कारखानेदारनि ऐं राइस मिल्स अॻुवाननि ने शिरकत कई। पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जे मुलाज़मनि जे एहतजाज के 203 ॾींहं थी विया। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जे जिबरी बरतरफ़ कयल मुलाज़मनि जे एहतजाज के 203 ॾींहं थी विया, जेके पंहिंजनि सैन नंढनि बच्चनि समेत अलामती बुख हड़ताल ऐं ऑफिस जे मेन गेट अॾो धरणो हणी वेठा आहिनि। मुतासिर मुलाज़मनि जी अॻुवाणी कंदड़ मोहम्मद अमीन कीरियो ऐं नसरुल्ला चाचड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे जाइज़ ऐं मुसलसल एहतजाज बावजूदि वज़ारत नेशनल फूड सिक्योरिटी पारां अञा ताईं को बि इंसाफ़ न कयो वियो आहे। हिननि जो चवणो हो त असांखे मजबूर कयो पियो वञे त असीं को इंतिहाई क़दम खणूं, जेको असीं सोचे बि रहिया आहियूं, पर मीडिया ज़रिए उहो वाज़े करणु था चाहियूं त उन जा ज़िम्मेवार मिनिस्ट्री नेशनल फूड जा आला हकाम हूंदा ऐं सेक्रेटरी पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी हूंदो। असीं एतिरे अरसे खां परेशान हाल आहियूं, असांजा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। उन करे असां कंहिं महिल बि को ग़लति क़दम खणी सघूं था। असीं निगरान सरकार पाकिस्तान जे आला क़यादत सुप्रीम कोर्ट ऐं वफ़ाक़ी वज़ीर नेशनल फूड सिक्योरिटी खे अपील कयूं था त असां सां फौरी इंसाफ़ कयो वञे। किथे ईअं न थिए जो असां परेशानी में पंहिंजूं ज़िंदगियूं हिन इदारे जी गेट आॾो विञाए वेही रहूं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू मेहड़ पीपी हारी कमेटी तालका सदर मीर मुजाहिद गोरड़, जनरल सेक्रेटरी बिलावल तीवणो, नायब सदर मोहम्मद सियार, चूंडियल काउंसलर साजिद तीवणो, खैर मोहम्मद तीवणो ऐं राशिद तीवणो पारां सिंध प्रेस क्लब मेहड़ पहुची चूंडियल बाड़ी खे हार पारां मुबारकूं ॾिनियूं। तफ़सील मूजिब मेहड़ पीपी हारी कमेटी तालका सदर मीर मुजाहिद गोरड़, जनरल सेक्रेटरी बिलावल तीवणो, नायब सदर मोहम्मद सियार, चूंडियल काउंसलर साजिद तीवणो, खैर मोहम्मद तीवणो ऐं राशिद तीवणो पारां सिंध प्रेस क्लब मेहड़ पहुची चूंडियल बाड़ी सिंध प्रेस क्लब मेहड़ जो सदर बानी इलाही बख्श चांडियूं, सरपरस्त MD मुनीर लाशारी, सरपरस्त साहब खान हालो, सरपरस्त राजा खान मोहम्मद झामरी, सीनियर नायब सदर फैज़ मोहम्मद पमर, नायब सदर मुख्तियार सिंधी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम चांडियो, डिप्टी जनरल सेक्रेटरी नसरुल्ला सोलंगी, प्रेस तर्जमान मज़हर अली भुट्टो ऐं ऑडिटर अली रज़ा झामरी खे हार पारां मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते पीपी हारी कमेटी तालका सदर मीर मुजाहिद गोरड़ चयो त सिंध प्रेस क्लब जे सहाफ़िन सदाईं ग़रीब मिसकिन माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो ऐं मेड़ शहर जे हर इशू ते आवाज़ उथारियो आहे, जॾहिं त सिंध प्रेस क्लब मेड़ सथ आयल महिमाननि पारां गुलनि जा हार पाराइण ते थोरा मञिया। संजोरो रिपोर्टर हैदरबख्श जंग। संजोरो पुलिस कामयाब कार्रवाई कंदे हिकु क्रिमिनल एक्ट ॾुहार अब्दुल रज़ाक राजभर खे फुर्जे केसनि में गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चोरी थियल ऐं फुर्तियल 2 मोटरसाइकिलूं हथ करे वरितियूं आहिनि। उन सिलसिले में SHO अली अकबर खोखर मीडिया खे ॿुधायो त SSP सांगर सदाम हुसैन ख़ासि क़िले जी हिदायतनि ते ॾुहारनि ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। कंहिं बि ॾोहारी खे बख़्श न कयो वेंदो, मथनि केस दाख़िल कया वेंदा। SHO अली अकबर खोखर मुताबिक़ पुलिस रोज़ानो जी बुनियाद ते ॾोहारनि ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। पुलिस कार्रवाई कंदे हिकु एक्ट क्रिमिनल ॾोहारी अब्दुल रज़ाक राजभर खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 2 मोटरसाइकिलूं हथ कयूं आहिनि। गिरफ़्तार थियल ॾोहारीनि ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे।
ठारूशा बरसां अंदर बेलो मुबैना तौर 15 साल नौजवान नारी अगवा वारसन जो एहतजाज बाजियाबी जो मुतालबो। ठारूशा बरसां वासी औरत ज़ायदा शेख यासीन सिकंदर शेख अवेज शेख प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो आहे, असां इंतहाई गरीब आहियूं, सफ़ाई अमले जा पोरियत आहियूं, असांजे घर में टे नामालूम हथियार बंदगिरी, असां सभिनीनि खे घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए असांजी नौजवान नारी कंवल शेख खे अगवा करे खणी विया। हिननि चयो त असां अहिड़ो इतला ठारूशा थाणे ते कयोसीं पर पुलिस बि असांजो को बि दाद फरियाद करण लाइ तयारु नाहे। हिननि चयो त फौरी तौर नारी वाजियाब कराए फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में SSP नौशरो फ़िरोज़ी ऑफिस हलो बजड़नि समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। रिपोर्टर नसीर अबरो। मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर नईम लियाकत दीदड़ पारां लखे रुपयनि जा लोहा दरवाज़ा लोही जालियूं लॻाइण जो कहिड़ो फ़ाइदो, जॾहिं त डिस्पैच समेत समूरी ऑफिस में प्राइवेट माण्हू कमु करे रहिया आहिनि। ही माण्हू आहिनि जेकी डिस्पैच ते जमा कयल क़ीमती कागज़ गुम करण बाद इहे ॻोल्हे ॾियण जे नाले ते 1000-2000 वठी ख़ुदि बि माल हराम खाइनि था ऐं ऑफिसरनि खे बि खाराइनि था। छा उन्हनि खां सवाइ अकाउंट ब्रांच मीरपुर ख़ास में कमु कान थो हली सघे? एवान साफ़त सूमार समय जो खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर पीपल्स पार्टी अगवान से जानी शाह हुसैनी खैबर प्रेस क्लब जे साफ़िन अजीज गुल खैबर साफ़ी अयाज लतीफ़ मल्ला साफ़ी मोहम्मद खान बच्चू साफ़ी आसिफ अली मला जे ख़ासि दावत ते कुर्ब जा कदम भरे आया, जंहिं खैबर प्रेस क्लब जे साफ़िन सां मुलाक़ात कई ऐं खैबर जे कुझु मसइलनि ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते पीपल्स पार्टीअ जे अगवान से जानी शाह हुसैनी खैबर प्रेस क्लब जे साफ़िन खे मुखातिब थींदे चयो त खैबर प्रेस क्लब जे करे खैबर जा केतिरा ई मसइला ऐं उन जे आस पास वारे इलाइक़नि जा मसइला हल थिया आहिनि। जिते भी प्रेस क्लब क़ाइमु आहे उते मसइला हल थी वञनि था। प्रेस क्लब जा साफ़ी पंहिंजी ईमानदारी ऐं सचाई सां कमु कनि पिया। ही सोशल मीडिया जो दौरु आहे जंहिंजे करे ज़ुल्म ऐं ज़ालिम ते कंट्रोल थी वियो आहे। साफ़ी पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी ग़रीब मज़लूम अवाम जा हिन मीडिया जे ज़रिए मसइला हल कनि था। उन मौक़े ते सैयद जानी शाह हुसैनी खैबर प्रेस क्लब लाइ 50,000 ग्रांट ॾियण जो ऐलान पिणु कयो। साणसि गॾु रेस परवेज़ अली जहेज ग़ुलाम रसूल सैतो सैद सरदार अली शाह सैद ग़ुलाम मोहम्मद शाह ग़ुलाम हुसैन खोसो ऐं ॿिया गॾु हुया। उन मौक़े ते मटियारी ज़िले जा सीनियर साफ़ी अब्दुल गफ़ूर मला साफ़ी फरहान शेख मुर्ज़ा मला पप्पू मला भी मौजूद हुया। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेयर सिंध यूनाइटेड पार्टी तालका मेड़ ऐं तालके के एन शादियूं चूंडियूं इलेक्शन कमेटीअ जे चेयरमैन रोशन अली कलोड़ो जी ज़ेर निगरानी SUP ऑफिस मेड़ में थी गुज़रियुनि, जंहिंमें समूरनि मेंबरनि जे इतफ़ाक़ राय सां टाउन म्यूनिसिपल ऐं तालकनि लाइ हेठियां उहिदेदार चूंडिया विया। म्यूनिसिपल कमेटी मेड़ लाइ सदर मोहम्मद इसाक सोडर, सेक्रेटरी लाइ मोहम्मद मुनीर खोसो, तालके मेहड़ लाइ सदर हबीबुल्ला डेरो, सेक्रेटरी ज़ुहैब अहमद जतोई, टाउन कमेटी थरड़ी मोहब्बत सदर बिलाल मंगी, सेक्रेटरी अमीर अली मंगी, म्यूनिसिपल कमेटी के एनशाद सदर आसिफ अली पवर, सेक्रेटरी जवाद अहमद चांडियो, जॾहिं त तालके के एनशाद सदर ग़ुलाम मोहम्मद गाडई, सेक्रेटरी मेहरान अली बबर चूंडिया विया। बाद में नवनि चूंडिजी आयल तालके मेड़ ऐं के एनशाद जे उहिदेदारनि खे इलेक्शन कमेटी जे चेयरमैन रोशन अली कलोड़ो हलफ़ खणायो ऐं संदन कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कयो। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यू सईदाबाद वेझो 3 ॾींहं अॻु गोश्त रमज़ान उन्हड़ में घरेलू तकरार सबबि उन्हड़ बिरादरी जे विच झेड़े में जे नतीजे में गुलशेर पुट दिलदार उन्हड़ फायरिंग सबबि क़तल थियो। उन वाक़िए जो न्यू सईदाबाद थाणे ते गुलबहार उन्हड़ जी फरियाद ते 2 जवाबदार रमज़ान उन्हड़ ऐं साजिद उन्हड़ ते केस दाख़िल कयो वियो आहे। न्यू सईदाबाद पुलिस SHO वली मोहम्मद चांग ड्रामाई अंदाज़ में नौजवान गुलशेर उन्हड़ जे क़त्ल में मुलविस जवाबदार रमज़ान उन्हड़ खे वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार रमज़ान उन्हड़ ॾोह जो एतराफ़ कयो आहे ऐं हिकु जवाबदार साजिद उन्हड़ खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल जे S सेक्शन थाणे जी हद ताहिर खान खोसो कॉलोनी जो रहवासी पोरियत मौज अली कंठराणी राब्ता प्रेस ऑफिस पहुची साफ़िन अॻियां धाईंदे ॿुधायो त मूं 10,000 रुपया बाबू शेख ते कर्ज़ आहे, पैसा घुरण तां मुंहिंजे 3 साथियुनि गॾिजी मूं ते तशद्दुद कयो आहे। ठुल थाणे ते पहुची जवाबदार बाबू शेख ऐं 3 नामालूम माण्हुनि मथां NC दाख़िल कराई आहे, जॾहिं त ठुल पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हिन SSP जे कम बाद DSP ठुल खां मुतालबो कयो आहे त बाबू शेख खां पैसा वापसि कराए तशद्दुद कंदड़नि खे गिरफ़्तार करे मथंसि कानूनी कार्रवाई करे मुंहुं मिसकिन सां इंसाफ़ कयो वञे। वॾना SSP जे कम बाद ऑफिस अॻियां पुरअमन एहतजाज कंदुसि। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी कादरपुर मां UC कादरपुर अवाम सरापा एहतजाज वॾेरो ग़ुलाम सरवर चाचड़, शाहनवाज़ चाचड़, राहिब अली चाचड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 2010 जी बोर्ड जी तबाही खां वठी हिन महल ताईं UC कादरपुर जे आस पास हिकु बि रोड मुकमल ठही न सघियो आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त 5 चकर टेंडर
थियो आहे। ठेकेदार पंहिंजा बिल पास कराए फरार थी वञनि था, पर कम न पियो थिए। हिननि वधीक चयो त घोटकी जे सियासतदाननि खे ॿुधाइणु चाहियूं था त हाणे पहिरियां तरक़ियाती कम बाद में वॉन्ड, न त असां ॾे वर्क जे तकलीफ़ न कजो। रिपोर्ट घोटकी न्यूज़। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई अज़गरिया इल्म व अमल तहरीक पारां सकरन प्रेस क्लब जे काज़ी अल वरायो मेहमान ऑडिटोरियम हॉल में कैरियर पॉइंट ग्रामर स्कूल जी कामयाब शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में मनता एवार्ड ॾियण जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें अज़गरिया जे मरकज़ी अगवान सैयद शकील अहमद हुसैनी इंसानियत ख़ुद इत्मादी हौसला हुअण जे मौज़ू ते लेक्चर ॾिनो, जंहिंमें क़ुरान व हदीस खां सवाइ दुनिया में थींदड़ वाक़िया मुशाहिदा ऐं हक़ीक़तूं शामिल हुयूं। संदसि तफ़सीली लेक्चर खां पोइ सवालनि जवाबनि जो सेशन पिणु थियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां ॼाणायल मौज़ू ते तामीरी बहस करे ॼाण हासिल कई। उन मौक़े ते अज़गरिया इल्म व अमल तहरीक जे मरकज़ी सदर शहज़ाद रज़ा ख़िताब कंदे चयो त असांजो मक़सदु नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई करणु आहे। अॼु सिर्फ़ु कैरियर पॉइंट ग्रामर स्कूल जे शागिर्दनि खे मनता ॾियणु आया आहियूं, पर इरादो आहे त समूरी सिंध असां पंहिंजी आहे कोशिशि करे वधि में वधि शहरनि जी तालीमी इदारनि जे शौर खे साम्हूं आणियूं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहड़ में भाण जी खोट बरक़रार, डीलर कारो ऐं अछो भाण ब्लैक ते विकिरो करणु लॻा। मेहड़ जा वॾा डीलर सवें गाॾियूं भाण जूं पंहिंजनि सेलरनि ऐं गुदामनि ते ज़ख़ीरो करे ग़ैर क़ानूनी रेटनि ते कारो भाण 14,500 रुपया ऐं यूरिया भाण 4,000 रुपयनि में मेहड़ तालुके जे नंढनि दुकानदारनि खे विकिरो करे ॾियणु लॻा। इहे दुकानदार कारो भाण 15,000 ऐं यूरिया भाण 4,500 में विकिरो करे ग़रीब मिसकीन हारिन ऐं आबादगारनि खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे फुरे रहिया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर मेहड़ खे रिश्वत मिली रही आहे, तंहिं करे नोटिस नथो वठे ऐं गहरी निंड में सुतल आहे। मेहड़ शहर जे आबादगारनि डीसी दादू खे अपील कई त नोटिस वठी भाण जे डीलरनि खे सरकारी रेट ते पाबंद कयो वञे त जीअं ग़रीब मिसकीन आबादगारनि खे भाण मिली सघे। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल में वधंदड़ बदअमनी ऐं चोरनि ख़िलाफ़ 2 अलॻि-अलॻि एहतजाजी मुज़ाहिरा कढी रहबर चौक ते पहुची टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे ईंदड़ ऐं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे मोटरसाइकिल शोरूम मालिकनि बशीर अहमद बंगलाणी, खमीसो कंडराणी, सब्ज़ अली बंगलाणी, गाए ख़ान बंगलाणी, कुर्बान बंगलाणी, मोहम्मद ख़ान कंडराणी ऐं ॿियनि चयो त ठुल शहर में बदअमनीअ जी बाहि भड़की वई आहे, जंहिंजे करे शहरी ग़ैर महफ़ूज़ थियल आहिनि। हिननि चयो त ठुल शहर में चोरनि सबबि शहरी ऐं कारोबारी माण्हू सख़्तु परेशान आहिनि। रोज़ बरोज़ दुकाननि मां चोरियूं थी रहियूं आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि DIG लाड़काणो SSP जे कम्बा सैद आमिर अब्बास शाह खां मुतालबो कयो आहे त ठुल शहर मां बदअमनी ख़तमु कराए चोरी थियल सामान वापसि कराए शहर में अमन अमान जी सूरतहाल खे बहाल कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। जेकब आबाद खां अमन अमान बहाल करियो। जेकब आबाद जे वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। सराफा चौक खां हिकु एहतजाजी जुलूस वापारी तंज़ीम जे अॻवान अहमद अली बिरोही, रोशन लाल, अब्दुल सत्तार जागीरानी जी अॻवानीअ में कढियो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च कंदे DC चौक ते पहुची धरणो हयो ऐं नारेबाज़ी कई। अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी वई आहे। वापारनि खां सरेआम फुरलुट कई पई वञे। अहमद अली बिरोही, भजन लाल खां 40 लख जी फुर कई वई आहे। उन खां अॻु बि वापारनि खे फुरियो वियो आहे। शहरी ॻणतीअ में वरितल आहिनि अब्दुल सत्तार जागीरानी। अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणायो वञे। शहरनि ऐं वापारनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में तहरीक जो सॾु ॾिनो वेंदो। अॻवान ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल जे B सेक्शन थाणे हद साजन स्टावर्ड रोड हादसो मौसूम नंढड़ी 10 व्हीलर ट्रक हेठां अची भाड़जी फोत थी वई। पुलिस ट्रक ड्राइवर खे पकड़े पंहिंजी तहवील में वठी छॾियो। ख़बर मूजिबि ठुल लग साजन स्टावर्ड तेज़ रफ़्तार 10 व्हीलर ट्रक जो रोड क्रॉस कंदड़ 8 सालनि जी मौसूम न्याणी आशा दी नबी बक्सरकी खे टक्कर लॻण सबबि ट्रक जे टायरनि हेठां अची भाड़जी तड़पी फोत थी वई, जॾहिं त वारसनि पारां ट्रक ड्राइवर खे ट्रक मां लाहे मारकुट करण बाद हद जी पुलिस हवाले करे छॾियो। जॾहिं त पुलिस ड्राइवर खे बचाइण लाइ लाकब हवाले करे छॾियो आहे। होॾां नंढड़ीअ जो लाश बोलाकी में पहुचण ते घर में कोहराम मची वियो। संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पवंदा रहिया। ब्रेकिंग न्यूज़ ऐवान सहाफ़त। मीरपुर ख़ासि रोशन प्लाज़ा वेझो टैंकी मोड़ वटि न्यूरिसेल सेंट्री भरिसां लॻल खंभे मां बिजलीअ जो शॉर्ट सर्किट थियण सबबि वापडा पारां सेवरिंग करे लॻायल 9 मीटरनि खे बाहि वकोड़े वई। हलंदड़ बिजली सबबि बाहि जो ज़ोर टिकाउ सां वधण लॻो। इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ वारी सूरतहाल अहिड़ी बाहि कंहिं नुक़सान जो सबबि बणिजी सघे थी। वापडा अमले फ़ौरन बिजली बंदि करे बाहि वारे हंधि पहुचणु घुरिजे। ऐवान सहाफ़त सूमार समय जो रिपोर्ट फ़हीम अली जट बुलड़ी शाह करीम में क़ाइमु थियल
टेक्टरसॉइड होम जे नाले सां ठहियल बिल्डिंग 2021 में डीसी टंडो मोहम्मद ख़ान बैतुल माल जो एमडी इफ़्तिताह कयो, जेको 3 साल गुज़रण बाद भी शुरू न थी सघियो। बिल्डिंग में पियल करोड़े रुपयनि जो सामान लावारिस बणियल आहे। तालके बुलड़ी शाह करीम ऐं ॻोठ हाजी हुसैन दिल यूसी कबूलपुर जो ॻोठाणनि जो चवणु आहे त हिते का सार संभाल न हुअण जे करे हितां जो क़ीमती सामान चोरी थियण लॻो। हिन सेंटर में रात जे टाइम वाली तोड़े जंगली जानवर पिणु अंदरि अचनि था, तंहिं करे सेंटर। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यू सईदाबाद प्रेस क्लब में कम लीमान रेगुलेटर मां निकिरंदड़ जमाल ली माइनर ऐं खेतरो माइनर जी पुछड़ी जे आबादगारनि सलीम हिंगोरो ऐं अब्दुल अज़ीज़ मामण जो एक्सकेटो इंजीनियर एरीगेशन डिवीज़न हाला ख़ालिद बलोच जे ख़िलाफ़ मीडिया जे अॻियां आंदायूं। एक्सकेटो इंजीनियर डिवीज़न हाला ख़ालिद बलोच जी इंतज़ामिया कोताही जे नतीजे में ॿिन्ही शाख़ुनि में सवें गैर क़ानूनी मॉड्यूल्स ऐं पाइप लॻाए बाअसर ज़मींदारनि खे ज़रिए पाणी जा इल्ज़ाम। 23 नवंबर ख़मीस जे ॾींहं खां न्यू सईदाबाद प्रेस क्लब जे अॻियां बुख हड़ताल करण जो ऐलान। मीरपुर ख़ासि 15 असिस्टेंट पुलिस कांस्टेबल बाबू भील नौकरी तां बरतरफ़ थियण बावजूदि पंहिंजे ज़िले पुलिस सां बेइंतिहा मोहबत ऐं बेइंतिहा मोहबत सां रज़ाकाराना ख़िदमत उसर अंजाम ॾेई रहियो आहे, जेको ॿियनि पुलिस कांस्टेबलनि लाइ रोशन मिसाल आहे। पुलिस जवान बाबू भील खे नामुनासिब इल्ज़ाम हेठि कराची बी कंपनी में दाख़िल कियो वियो, जितां खेसि घोटकी मोकिलियो वियो, पर घोटकी एसएसपी मोहम्मद अनवर खटियाण खेसि घोटकी में मुसलसल 154 ॾींहं ड्यूटी तां गैर हाज़िर रहण ते बरतरफ़ करे छॾियो। एवान साफ़त सूमार समय जो झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकायो प्रेस क्लब झरक जे साथ नई वॾेरे अब्दुल्ला बबर जी थींदड़ ॻाल्हियुनि जो वॾेरो अरबाब मलूक झरको पारां विच में पई ॿिन्हिनि धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे फेसबुक ते रखियल पोस्टूं डिलीट करे मामले खे ख़तमु करण जो चयो, जंहिं ते प्रेस क्लब झरक जे साथियुनि लखा ॾिनो। झरकाई हैदर अली भट्टी, इरशाद गंदरो, अनीस हिलायो, मोहम्मद उर्स बबर, मोहम्मद इस्माइल दिल ऐं ॿियनि अरबाब मलूक झरको खे मान ऐं मोट ॾींदे उन मसइले खे ख़तमु करे छॾियो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मामण। सिजावल में 21 नवंबर मल्हाहनि जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। हर साल जी आहे हिन साल बि अमीरुल बहर तरफ़ां 21 नवंबर मल्हाहनि जो आलमी ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। ॾियारे जो प्रोग्राम सिजावल मला पॉम वटि मुनक़द कयो वियो, जिते समूरी सिंध जे कुंड कुर्च खां आयल समें गाॾियुनि काफ़िला गॾु थिया। अमीरुल बहर सिंध जे चेयरमैन अली मीर मला जी अॻुवाणी हिक जलसे जी सूरत में रैली कढी वई, जेका मला पोम खां शुरू थी, जेका बदीन बाईपास पतण नाको पब्लिक पार्क खां थींदी पिंडाल पहुती। उन मौक़े ते अमीरुल बहर सिंध जे चेयरमैन अली मीर मला पंहिंजे मला बिरादरी खे मुबारकबाद ॾींदे चयो त ही मल्हाहनि जो आलमी ॾियारो कंहिं ईद खां घटि न आहे। हर साल 21 नवंबर मल्हाहनि जो आलमी ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हिन साल बि मल्हाए रहिया आहियूं। असां समूरी सिंध जो मला बिरादरी हिकु आहियूं ऐं रहंदासीं। ऐं PPMP वदीन ताज मोहम्मद मला पंहिंजे मलाह बिरादरी खे पैगाम ॾींदे चयो त मुंहिंजी समूरी मलाह बिरादरी पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारे, उहा तालीम पंहिंजे औलाद खे ॾियारे त सम्झो मलाह कामयाबु आहिनि। आख़िर में राग ऐं रंग जी महफ़िल शुरू कई वई, जिते सिंध जे नाले वारनि फ़नकारनि पंहिंजा सुर विखेरे महफ़िल खे मोहे विधो। मीरपुर ख़ासि मेयर अब्दुल रऊफ़ गोरी साहब ऐं टाउन जे वाइस चेयरमैन वली मोहम्मद नारेजो साहब ऐं चेयरमैन सैजानी शाह साहब जंहिंजी हिदायतनि ते अब्दुल गनी सियाल जी निगरानी में सियाल कॉलोनी जे मेन रोड ते सेवरेज सिस्टम ऐं वाटर सप्लाई जूं टुटल लाइनूं दुरुस्त कराईंदे एवान साफ़त सूमार समेत। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर। 3 ॾींहं अॻु खैबरानी थाणे जी हद में कच जे ज़रिए ज़मीन चौंकड़ी नंबर 14 ते कब्ज़ा माफ़िया जी मुबैना फायरिंग में मारिजी वियल नौजवान सलीम वल्द जुम्मो मला जो सरकार पारां केस नामालूम जवाबदार ते दाख़िल कयो वियो। गुनाह नंबर 51/2023 कलम नंबर 302 तहत नामालूम जवाबदार मथां केस दाख़िल करे छॾियो। केस जी फ़रियाद सरकार पारां SHO दीदार हुसैन जतोई जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। यादि रहे त 2 ॾींहं अॻु सलीम मला मज़दूरी दौरान कच्चे में वियो हो, जॾहिं त कच्चे जे चौंकड़ी नंबर 14 ते मुबैना कब्ज़ा माफ़िया जी फायरिंग दौरान नौजवान सलीम मला गोली लॻण सबबि मारिजी वियो। खैबरानी पुलिस। अफ़सोसनाक ख़बर। अॼु सुबुह मीरपुर ख़ासि में स्कूल वेंदड़ भेण भाउ सां उमरकोट रोड ते हादसो पेश। भेण फ़ौत, भाउ असद भट्टी शदीद ज़ख़्मी। उमरकोट खां ईंदड़ रेस्क्यू 11:22 जी एम्बुलेंस फ़ौत थियल मौसूम न्याणी ऐं ज़ख़्मी भाउ खे स्कूली बैग खणी न्यू सिविल अस्पताल पहुचायो। एवान साफ़त सूमार समय जो। मीरपुर ख़ासि रिपोर्ट एवान साफ़त। चिल्ड्र आलमी ॾींहं जे मौक़े ते पीपल्स स्कूल मीरपुर ख़ासि में ख़ूबसूरत तक़रीब रखी वई, जंहिंमें महिमानी ख़ासि DC मीरपुर ख़ासि शिरकत कई। स्कूली शागिर्दनि टेबलो पेश किया। तक़रीब में तालीम खाते जी ऑफिसरनि NGO जे सरबराहनि शिरकत कई। चिल्ड्र आलमी ॾींहं जी निस्बत सां स्कूल जे ॿारनि DC मीरपुर ख़ासि सां गॾु केक कटियो। एवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि।